अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु वमन युद्लिल फला हादिय लहु वनशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वनशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम मा कान मुहम्मदुन अबा अहदिन मिन रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाह व खातमन नबिय्यीन व काना अल्लाहु बिकुल्लि शैइन अलीमा सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। उलमाए किराम, सादत एज़ाम, मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, फुल जी सरजमीन ते मदीने वाले साईं जे आशिकन जो इज्तिमा हुआ। आशिकन जा चेहरा ही परे खां पधरा, उन्हनि जो अंदाज़ ही निरालो हूंदो आहे। मोहब्बत वारनि जा मुंह ॿुधाईंदा आहिनि, उन्हनि जे मुंह में मणिया हूंदी आहे। जन खे मदीने वारे साईं सां लव लॻल हूंदी आहे, इश्क ऐं राबितो गुंबद ख़दरा सां जुड़ियल हूंदो आहे, उन्हनि जे चेहरनि में रौनक हूंदी आहे। उन्हनि जे मुंहनि में अल्लाह ताला नूरानियत रखंदो आहे। ऐं जॾहिं मदीने वारे साईं जी वाखाण इश्क वारा ॿुधंदा आहिनि त उन्हनि जो वार वार ठरी पवंदो आहे, क़ल्ब ऐं बातिन खे, रूह खे राहत रसंदी। नाराए तकबीर, नाराए रिसालत, मशाइख़ आले सुन्नत। असां पंहिंजे प्रोग्राम में सदर महफ़िल पीर तरीक़त मोहसिन आले सुन्नत हज़रत क़िबला अलहाज सैयद सिकंदर अली शाह जीलानी दामत बरकातुहुल आलिया ऐं साहिबजादा हज़रत अल्लामा मौलाना उस्ताद मोहम्मद शफ़ी सरकी साहब ऐं दरगाह जीलानिया कादरिया खां असांजी महफ़िल में तशरीफ़ फरमा थिया। हज़रत क़िबला सैयद गुलाम शाह जीलानी शाह गुलाम ऐं सैयद आसिफ अली शाह जीलानी दामत बरकातुहुल आलिया, असां उन्हनि खे बि दिलि जे गहराई सां ख़ुशि आमदीद चऊं था पिया। सुभान अल्लाह। अज जी हिन महफिल जो उन्वान आहे ताजदारे ख़त्म नबूवत, अज़मत क़ुरान। क़ुरान जी ॻाल्हि थिए, साहिब क़ुरान जी ॻाल्हि थिए, मदीने वारे मीर जी ॻाल्हि थिए ऐं मुस्तफ़ा जे क़ल्ब अतहर ते जेको क़ुरान नाज़िल थियो उन जी ॻाल्हि थिए त इश्क वारनि जूं दिलियूं ठरी पवनि। अल्लाह जे पाक क़ुरान मां
जेका अहज़ाब सूरत जी आयत नंबर 40 तव्हांजे साम्हूं तिलावत कई। इन आयत में अल्लाह ताला मदीने वारे मीर जी ख़त्म नबूवत जो ऐलान फरमायो। रब जो पाक कलाम आ जंहिंमें को शक़्वा में शुबो आ। कुरान उहो कलाम आ, कुरान उहो पाक कलाम आ जंहिंखे नाज़िल करण वारो अल्लाह हुआ, खणी अचण वारो आसमाननि जो अमीन जिब्रील आ, ऐं धरती ते जंहिंते नाज़िल थियो उहो ज़मीनुनि आसमाननि जो अमीन मुहम्मद करीम। कुरान पढ़ण इबादत, कुरान खे रुॻे ॾिसण बि इबादत, कुरान जो ॿुधण बि इबादत, कुरान के सीने से लाइन, कुरान के चुम्मण बि इबादत। नज़र कमज़ोर थी वञे, वॾी उमिरि वारो नज़र चिटी नाहे, रुॻे कुरान खोले कुरान जे अखरनि जी ज़ियारत वेही करे त नज़र चिटी। छो त इहा आम कलाम नाहे, मालिक करीम जो कलाम आहे। ऐं रब थो फरमाए त मा कान मुहम्मदुन अबा अहदिन मिन रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाह व खातमन नबिय्यीन। मुहम्मद करीम तव्हां मां, तव्हांजे मर्दनि मां कंहिंजो पीउ नाहे, पर मुस्तफ़ा जो तारफ़ अल्लाह पाण थो करे। त मदीने वारो मीर तव्हां मां कंहिं मर्दनि जो पीउ नाहे, पर अल्लाह जो रसूल, रब जो मोकिलियल, अल्लाह जे तरफ़ां आयल, अल्लाह जे तरफ़ां तव्हां उम्मत ॾे रब जा पैगाम खणी अचण वारो अल्लाह जो रसूल आहे। व खातमन नबिय्यीन, ऐं सभिनी नबियनि जे पुॼाणी। जेतिरा बि दुनिया में नबी आया, जेतिरा बि पैगंबर रसूल धरती ते आया, उन्हनि जो सिलसिलो जॾहिं मदीने वारो मीर आयो त लजपाल नबी जे अचण सां उहो नबूवत जो सिलसिलो ख़त्म थी वियो। हाणे ख़ातमुन नबिय्यीन अची चुको, क़यामत ताईं हाणे ॿियो को नबी अचण वारो न आहे। जेकॾहिं मदीने वारे मीर जे अचण खां पोइ को नबूवत जी दावा करे, पाण खे नबी सॾाए, त इहो दज्जाल आहे, इहो कज़ाब आहे, इहो ठग आहे, इहो मकार आहे, इहो फ़रेबी आहे, इहो कूड़ो आहे, इहो नबी नथो थी सघे, ठग थी सघे थो, फ़रेबकार थी सघे थो। नबीअनि जे पुॼाणी वारो तुंहिंजो नबी, मुंहिंजो नबी, रब जो नबी मुहम्मद करीम। चओ सल्लल्लाहु अलैहि या मोहब्बत सां चओ सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह। मुझे दिल पर नबी जी नबूवत, सभिनी नबियनि जे पुॼाणी वारी नबूवत। इहो ऐलान कुरान में भी आहे, इहो ऐलान तौरात में, ज़बूर में, आसमानी किताबनि में भी रब लिखी छॾियो हुयो त सभिनी नबियनि जे पुॼाणी वारो मुहम्मद मीर आहे। सुभान अल्लाह। मुझा दोस्तो, हजरत इब्न मसूद रज़ी अल्लाह ताला का रिवायत त हिकिड़े ॾींहुं असां मदीने में वेठा हुजूं ऐं मदीने जा कुझु यहूदी बि वेठा हुजनि। नबीअनि जी ॻाल्हि छिड़ी, पैगंबरनि जी ॻाल्हि छिड़ी त हिकिड़ो यहूदियुनि जो आलिम वेठल हुयो। यहूदियुनि जो आसमानी किताबनि जो इल्मु ॼाणण वारो यहूदी आलिम चवण लॻो त मके में
आखिरी नबी मुहम्मद अचण वारो असां चयोसी त तोखे कीअं ख़बर पई त आखिरी नबी अचण वारो जी असांजे आसमानी किताबनि में लिखियल मां तौरात पढ़ियल आहियां मां ज़बूर पढ़ियल आहियां मां इंजील पढ़ियल आहियां उन्हनि आसमानी किताबनि में लिखियल त मुहम्मद मुस्तफ़ा मक्के में विलादत थींदी मदीने में हिजरत थींदी उन्हें जी निशानी है जो आसमान मां ओभर पासे हिकिड़ो तारो उभरंदो जेको अॻु कॾहिं न उभरियो ज़मानो गुज़री वियो 70 साल गुज़री विया उहो तारो कॾहिं न उभरियो पर उभरंदे पासे सिज जे उभरण खां एतिरियूं सातूं अॻु में उहो सितारो रोज़ उभरंदो इहा निशानी आहे मुहम्मद मुस्तफ़ा जे विलादत उहा निशानी अॼु मां ॾिठी उहो तारो जेको ज़बूर में लिखियल आहे जेको तौरात में लिखियल आहे मुहम्मद मुस्तफ़ा जे विलादत जो सितारो अॼु मूंखे उभरियल नज़र आयो आहे सम्झां थो त मुहम्मद जी विलादत थी आहे या हाणे थियण वारी आहे सुभान अल्लाह सम्झ में आई विलादत न थी अञा सोने नबी जो ऐलान नबूवत न थियो पर आसमानी किताबनि जे इल्म रखण वारनि खे ख़बर हुई त मुहम्मद मुस्तफ़ा जे अचण जूं हे निशानियूं सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि अमाश सिद्दीक़ साहिब का रिवायत आहे मक्के जे शहर में हिकिड़ो यहूदी हुयो यहूदियुनि जो हिकु आलिम हुयो सकन मक्कत यतजर बिहा हिकिड़ो वापारी हुयो मक्के जे शहर में रहंदो हो उन दौर में मक्को तिजारती मंडी हुयो शाम जा वापारी रूम जा वापारी यमन जा वापारी मक्के में ईंदा हुआ तिजारत जे लाइ वापार जे लाइ मक्के में ईंदा हुया उहो यहूदी हुयो वापार जे संगे मक्के में आयल चवण लॻो त हे मक्के वारो अॼु हीअ रात जो वुलिद फिहा रसूलुल्लाह अॼु रसूलुल्लाह जे विलादत वारी रात मुहम्मद अमीर जे ॼमण वारी रात ए मक्के वारो भला तव्हां ॿुधायो तव्हां में को ॿारड़ो ॼाओ आहे चिचिरा बि मक्के में माण्हू वेठा हुया कंहिंखे ख़बर न हुई त कंहिंजे घर में को ॿार ॼाओ आहे पोइ चवण लॻो वञो पंहिंजे घरनि जी जांच वठो अॼो की राति मक्के में आख़िर ज़मान नबी मुहम्मद ॼाओ आहे सुभान अल्लाह मक्के वारा पुछण लॻा तोखे कीअं ख़बर पई ओ यहूदी तूं त मुसाफ़िर तूं त परदेसी मक्के जे शहर जो रहवासी बि नहीं तोखे कीअं ख़बर पई त मक्के में मुहम्मद ॼाओ आहे चवण लॻो त ॿुधो वल्लाह मा नअलमु अल्लाह जो कसम असांखे ख़बर न आहे त को मक्के में ॿार ॼाओ आहे तोखे कीअं ख़बर पई वो मक्के जो वो मुताजिर वो व्यापारी चवण लॻो त ॿुधो मूं आसमानी किताब पढ़िया आहिनि तव्हां वञो पंहिंजे घरनि में जांच कयो मां यकीन सां थो चवां त अॼो की राति मुहम्मद मुस्तफ़ा जे विलादत वारी राति सुभान अल्लाह सुभान अल्लाह
वो नबी हिन रात में अचणो हाज़िहिल लैल नबी हाज़िहिल उम्मा हिन उम्मत जो नबी आखिरी नबी नबियन जो सरदार नबी नबियन जो इमाम नबी अजो की रात में उन्हें जी विलादत थी चुकी आ। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। चवण लगा तोखे कीअं ख़बर पई चई जेकर मुंहिंजी ॻाल्हि ते यकीन नथो अचेव त वञी तव्हां घरनि में जांच कयो जेको ॿार ॼाओ हुजे उन जे पुठी फणियुनि जे विच में पुठीअ जो जेको करंघो आहे उन जे विच में गोश्त उभरियल हूंदो उन जे मथां घाटा घाटा वार हूंदा उन वारनि जे विच में लिखियल हूंदो मुहम्मदुर रसूलुल्लाह। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। इहा निशानी अथव या निशानी थवा वनी जांच कयो एड़ो बच्चो जेकरे किथे केड़े घर में जावल हुजे त मुखे भी ज़ियारत करायो आऊं भी उन के दिसण तो चाया इहो आखिरी नबी आ इहो नबियन जो इमाम नबी आ। कुरैश हलिया हर के जांच कई ओड़े पाड़े में घरन में पुछा कयूं त केजे घर में को ॿारो जाओ आ ओलींदे तलाश कंदे जनाबे अब्दुल मुत्तलिब जे घर में आया हजरत अब्दुल्ला जे घर में खबर पई त जो चोटी जे चंद्र का सोहणो मोहम्मद मुस्तफा आयो आ। कुरैश ने मुस्तफा करीम जी पुठी मुबारक वराए ॾिठो त गोश्त उभरियल उन जे मथां लिखियल मुहम्मदुर रसूलुल्लाह या मोरे नबूवता या अलामत नबूवा या पैगंबर करीम जी आखिरी नबी जी या निशानियां पो जेॾीमहिल या निशानी ॾिठऊं ने यहूदी ताजर के चे ॿुधायूं तुंहिंजी ॻाल्हि सची निकती अॼु हज़रत अब्दुल्ला जे घर में सुहिणो चेहरो हसीन मुखड़ो जो निहारे थो त ईअं थो लॻे ॼणु चोटी जो चंड ज़मीन ते लही आयो सुभान अल्लाह सुभान उन जो मुरकण निरालो जो निहारण निरालो आ। बार जमदा आहिनि रोंदा आहिनि बार जमदा आहिनि त आवाज़ मुख़्तलिफ़ कढंदा आहिनि पर ही बार जेॾीमहिल आयो आ बस उन जे ज़बान ते हिकिड़ी तवारा रब हबली उम्मती रब हबली उम्मती मुझा मालिक मुझी उम्मत मुखे बख्शे दे मुझा रब मुझी उम्मत मुखे बख्शे दे मुझा रब मुझी उम्मत मुखे बख्शे दे आहे त बार रात जाओ आ पर सोली चिचड़ी अरबी बोली में इए थो ॻाल्हाए जीअं वॾा माण्हू ॻाल्हाईंदा आहिनि चिट्टा लफ़्ज़ थो चवे त रब हबली उम्मती ओ मुझा परवरदिगार मुझी उम्मत मुखे बख्शे सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अची वियो रंगेड़ो रची वियो अची वियो चो अची वियो रंगेड़ो रची वियो आयो नबी सरदार अल्लाह कंदो बेड़ा सभिनी जा पार अची वियो जंहिंखे रब ज़बान ॾिनी आहे उहो बि गॾिजी चवे अॼु त तव्हां बि सोने जी नात पढ़ो त नात खाननि में तव्हांजो बि नालो लिखिजी वञे अची वियो आयो नबी सरदार अल्लाह कंदो बेड़ा सभिनी जा पार अची वियो। सुभान अल्लाह जेॾीमहिल मके वारनि ॾिठो
सोने हबीब जे पाक पुठीअ ते मोहरे नबूवत नजर आई त यहूदी के अचे ॿुधायूं त तो वारी ॻाल्हि सच्ची निकती आ। बच्चो आयो आ उन्हें जे पुठीअ ते इहा ई निशानी नजर आई आ जेका तो ॿुधाई आ। मुंहिंजा दोस्तो पो उन यहूदी चयो त मूंखे बि वठी हलो मां बि इन मोहम्मद जी ज़ियारत करण थो चाहियां। सुभान अल्लाह। उन्हें यहूदी के वठी आया जेडी मल मदीने वाले मीर जो पाक चेहरो ॾिठई जे कसम रब जी ज़ात जो मां मूसा जे मञण वारो आया मां तौरात ते ईमान रखण वारो आया पर जेकी निशानियूं मूसा ऐं ईसा नबीन आखिरी नबी मोहम्मद करीम जो ॿुधायूं से हड़ई निशानियूं हिन बच्चे में नजर अची रहियूं। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जेमल पुठी ॾेखारियो जेडी मल पुठी मुबारक ते उन यहूदी जी नजर पई आ ओडी मल फक अल यहूदियो मगशियन अलैहि गशती किरी पियो बेहोश थी किरी पियो। जेडी मल होश में आयो पुछा कयूंसि छो बेहोश थिए जी असा के उम्मीद हुई त आखिरी नबी असा यहूदियन मां थींदो बनी इसराइलन मां थींदो पर इहा नेमत बनु इस्माइल के मिली वई। मोहम्मद करीम हजरत इस्माइल जे औलाद मां अची वियो। यो एजाज यो शरफ मक्के वारन के मिलियो आ जो लजपाल मोहम्मद करीम इन्हन वटि आयो। सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या जेडी मल मक्के वाला गॾु थिया छा ॾिसने त मुस्तफा करीम जो वजूद बेहतल गुस्ल ॾिनल। सुभान अल्लाह। तेल मखियल कंगो ॾिनल खुतनो थियल खुशबू लॻल ये दुनिया में को बार न आयो न अची सघंदो ये को जायो न जमी सघंदो जेकी निशानियूं मुझे लजपाल नबी में रब रखायूं। मुस्तफा जे अचण सां मक्के जो शहर रोशन थियो मक्के जूं गलियूं घिटियूं रोशन थियूं पर मुल्क शाम जूं माड़ियूं अमड़ आमना पंहिंजे अखियुनि साण पे ॾिठियूं। सुभान अल्लाह। फलक के नजारो जमी की बहारो खुशी सब मनाओ हुजूर आ गए चो हुजूर आ गए। सब न था जंहिंजी दिल ठरी आ सो गॾिजी चवेसि फलक के नजारो जमी की बहारो खुशी सब मनाओ हुजूर आ गए हुजूर आ गए। अनोखा निराला वो ज़ीशान आया वो सारे रसूलों का सुल्तान आया। सुभान अल्लाह। अनोखा निराला वो ज़ीशान आया वो सारे रसूलों का सुल्तान आया। अरे कज कुला हो अरे बादशाह हो निगाहें झुकाओ हुजूर आ गए बोलो हुजूर आ गए हुजूर आ गए। हुआ
चार सूरमतों का बसेरा, उजाला उजाला सवेरा सवेरा। हलीमा को पहुंची खबर आमना की, मेरे घर में आओ हुजूर आ गए। हलीमा को पहुंची खबर आमना की, मेरे घर में आओ हुजूर आ गए, हुजूर आ गए, हुजूर आ गए। सुभान अल्लाह। जिनमल मुझे आका जी विलादत थी, सोने हबीब जी आमद थी, नबूवत वारो सिलसिलो पुजानी ते पहुंचो। अगे यके बाद थी करे नबी आया, रसूल आया। हिकड़े दौर जे अंदर कई कई नबी आया, हिकड़े घर जे अंदर कई नबी आया, पर मुझो दिल पर जो आयो हाणे क़यामत ताईं नबूवत जो सिलसिलो ही तंग थी। सुभान अल्लाह। ताजदारे खत्म नबूवत, ताजदारे खत्म नबूवत। सुभान अल्लाह। हजरत मैसरा रज़ी अल्लाह ताला अन्हु का रिवायत चे तो हिकड़े डी दिलबर नबी जी कचहरी लगी पई हुई, मुस्तफा जी रिहान में आऊं भी आयुस अर्ज कम या रसूल अल्लाह मता कुंत नबिया। हबीब मुखे इहो त बुधायो त तवा कदे खां वठी नबी आयो। सुभान अल्लाह। तवा के रब नबूवत कदे दिनी या रसूल अल्लाह बुधायो त सही अवा जी नबूवत कदे खां वठी आ। काल लम्मा खलकल्लाहुल अर्द वस्तवा इल समाए फसवाहुन सबअ समावात। ए पुछण वारा ओ मैसरा जने अल्लाह जमीन के खलक्यो, आसमान पैदा किया, सत आसमान खलकई, सत जमीनूं खलकई, व खलकल अर्श ऐ रब पंजो अर्श पैदा कयो। कतब अला साकिल अर्श मुहम्मदुर रसूलुल्लाह। सुभान अल्लाह। जमीन आसमान का अग में रब अर्श खलक्यो, अर्श जे मथा अल्लाह ताला पेशानी ते लिखी छॾियो त मुहम्मदुर रसूलुल्लाह। सुभान अल्लाह। खातमुल अंबिया। मुहम्मद अल्लाह जो रसूल आ ऐं हड़नी नबियन जे पुजाणी वारो। सुभान अल्लाह। अर्श जे मथा रब करीम इए लिखी छॾियो व खलकल्लाहुल जन्नत अल्लती अस्कनहा आदम। वरी जने अल्लाह ताला जन्नत के पैदा कयो, उहा जन्नत जंहिंमें आदम के रहायई, जंहिंखे बीबी हवा के जन्नत में रहायई। फकतब इस्मी अलल औराके। ओ मैसरा उन्हें जन्नत जे वण जे पन्न ते अल्लाह पंहिंजे नाले सां गॾु मुहम्मद जो नालो लिखायो। अर्श ते मुझो नालो लिखे, जन्नत जे वण जे पन्न ते मुहम्मद जो नालो लिखे। वल अबवाबे वल क़िबाबे वल ख़ियामे, जन्नत जे दरवाज़न ते मुहम्मद नालो लिखायई। बेश्त जे कुपन ते मुझो नालो लिखायई, बेश्त जे खैमन ऐं तंबुन ते रब मुझो नालो लिखायो। व आदम बैन रूह वल जसद, आदम अञा जिस्म रूह जे विच में हुयो, अञा मिट्टी आदम जी गोही पे वई त आदम जो अञा जिस्म न ठयो हुयो। मां उन वक्त में भी नबी हुयुसि। अर्श जे कुंगरन ते बेश्त जे दरवाज़न ते लिखियल हुयो त मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे। सुभान
सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। फलम्मा आयाहुल्लाह तआला नज़र इलल अर्श फरआ इस्मी। जेडी मल रब आदम के खलकियो, आदम सभिनी नबियन जो अबो, सभिनी रसूलन जो, सभिनी पैगंबरन जो अबो छो केरा समझो दाले कोन दा समझो, सभिनी इंसानन जो बाबो आदम, सभिनी नबियन जो बाबो आदम, सभिनी रसूलन जो अबो आदम। आदम जो अञा जिस्म ठयो नाए, रब जन्नत में लिखी छडियो आदम मोहम्मद मुजो नबी आहे। सुभान अल्लाह। अर्श जे मथा, अर्श जे पेशानी जे मथा रब लिखी छडियो हुयो त मोहम्मद अल्लाह जो रसूल आ ऐं सभिनी नबियन जे पुजाणी वारो नबी आ। पो जेडी मल आदम के रब खलकियो न त आदम के रब सॾु कयो। पुट मुड़े ध्यान कजो, आदम के रब सॾु कयो। मिसाल मां तव्हां के सॾु कंदुसि, तव्हांजो नालो वठी न, अदा अहमद ओ अशरफ ओ अकरम नालो वठी। आदम अञा हाणे खलकियो, रब सॾु कयोसि, ख़बर अथव त कीअं सॾु कयईं? रब फरमाए त ओ मोहम्मद जा बाबा, हाय 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 हाय, ओ मोहम्मद जा बाबा। अर्ज की मुझा मौला बापो तो मां है, अञा तो न शादी के न बच्चा जड़म न औलाद, इहो मोहम्मद केरा जो मुखे बाबो जो दीदो। रब फरमायो आदम तुझे औलाद मां पैदा थींदो, ईंदो पछाड़ी में पर हूंदो सभिनी जो अगवान। ए आदम जे उन्हें मोहम्मद करीम के न खलकिया, न आदम के खलकिया, न जन्नत खलकिया, न आसमान खलकिया, न सिजु चंद्र फलक अर्श कुर्सियों खलकिया। ए आदम जे उन महबूब के न खलकिया त मां पंहिंजी खुदाई के भी ज़ाहिर न कया। जेडी मल आदम में अल्लाह से रूह विधो ऐं उन्हें के सॾु कयईं, ओ मोहम्मद करीम जा बाबा मथे निहार। आदम जो मथे ॾिठो त अर्श नज़र आयो ऐं अर्श जे कुंगरन ते लिखियो पियो हो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। सुभान अल्लाह। आदम के या गाल दिल ते लिख जी वई। जेडी मल आदम का लग़्ज़श थी ऐं ज़मीन ते आयो, पो हिकड़े डी रब के अर्ज की मौला उन महबूब जे सदके माफी दे, उन महबूब जे सदके मुके बख्श कर जेको तुझो प्यारो आ, नबियन जो इमाम आ। रब फरमाए त आदम इहो नालो किथों सिखे? अर्ज की मौला जने तो खलकियो हुयो, तेरी नजर अर्श ते पई हुई, तुझे नाले सा गड मोहम्मद नालो लिखल ॾिठो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। रब फरमाए त आदम जे पेरे ॾींहुं इन महबूब जो वसीलो वठी हा त तोखे हेतिरा समय साल रोइणो न पवे हा, उन ई ॾींहुं तोखे माफ़ी ॾेई छॾिया। सुभान अल्लाह। नाराए तकबीर, नाराए रिसालत, ताजदारे खत्मे नबूवत, ताजदारे खत्मे नबूवत, जश्न ईद मिलाद नबी। वो मिठा पो मदीने वाले मीर जो वसीलो वरतई, तॾे हजरत आदम के माफी मिली। असी बि आदम जो औलाद आहियूं, आदम जो नस्ल आहियूं, आदम जी इतरत ऐं ज़ुर्रियत आहियूं। ओ मिठा जेकॾहिं खता थी वञे, ॾोह थी वञे, गुनाह थी वञे, मदीने वाले जो वसीलो वठी दुआ घुरंदो वञ, ख़ुदा जो कसम बेड़ा पार। हेॾे मूड़े ध्यान कयो, मस्जिद नबवी शरीफ में मां वेठोस, मस्जिद नबवी में हिकिड़ो मुल्लो तकरीर पियो करे। असांजा हितां वारा माण्हू वञनि था न, उते उर्दू ॻाल्हाइण वारा बि विहारिया अथनि। पोइ असांजा माण्हू चवंदा हे जेको हिते वेठो आहे इहो कूड़ हणंदो छा, इहो को ग़लति ॻाल्हि कंदो छा? रसूलुल्लाह जे हरम में वेठो आहे,
हिते जेका गाल कंदो सा सही हुंदी घणा मानू खरी विया आहिनि घणा मानू अकीदा मटाए विया आहिनि बा मक्के में ही गाल बुधी आया आहियूं मदीने में ही गाल बुधी आया आहियूं ओ मिठा असां जो इन्हनि मुल्लन ते ईमान नाहे असां जो ईमान मदीने वारे साईं असां अरबन जा पैरोकार नाहियूं असां अरबी घोट जा गुलाम आहियूं सुभान अल्लाह अरबन पटको लाहे नोड़ बदुआ त पोसा नोड़ बधंदा नीजा अरबन सुन्नत छड़े ॾिनी असां सुन्नत छड़े ॾींदा नीजा असां जो ईमान अरबन ते नाहे मक्के मदीने में वेठल मुल्लन ते नाहे असां जो ईमान मदीने वारे घोट सुभान अल्लाह मां पाण ॿुधा मुल्लो तकरीर पियो करे त जेको इएं चवे त या अल्लाह मुहम्मद जे सदके माफ़ी ॾे इहो मुशरिक हुजूर जो वसीलो वठी जेको दुआ घुरे इहो मुशरिक इस्लाम का खारिज थी वियो इनके माफ़ी न मिलंदी हे मुल्ले जो अकीदो आहे हुजूर जो वसीलो वठण शिरक थो सॾे पर असां जो बापो आदम थो चवे जे मूंखे माफ़ी मिली त मुहम्मद जे वसीले सुभान अल्लाह हक मुर्शिद साहब जेके आदम जा पुट आयो हथ तो मथे खणो हां जेको चे थो न मुस्तफा जो वसीलो न वठो उन के चो त आदम जो पुट न सदाए दे जो औलाद सदाए आदम त वो आ जेको चे थो त मूंखे माफ़ी मिली त मदीने वारे मीर ते सुभान अल्लाह ओ मिठा ओडी मल रब फरमायो से फअखबरहुल्लाह तआला इन्नहु सय्यद वलदिका ए आदम इयो मुहम्मद आ जेको तुझे औलाद में सभनी जो सरदार सुभान अल्लाह सय्यद वलदिका ए आदम तुझे औलाद में हड़नी जो सरदार गलायो अब सरकिन जो सरदार है ना चांडियन जो सरदार है ना हर कौम जो सरदार आ सरदार के चवंदे जेड़ो तू तेड़ो मां बाबा जेड़ो तू ही तेड़ो मां या जेड़ो बाखियो तो के जेड़ा बात तो के जेड़ो बटंगू तो के तेड़ी मुके सुबण जेल में तो विजरावे सरदार के चवंदे तू मु जेड़ो मां तो जेड़ो ना हे त कौमन जो सरदार आ पर मदीने वारो मीर औलाद आदम में हड़नी जो सरदार सुभान अल्लाह सरदारन जो सरदार अय्यन जो सरदार बोयन जो सरदार नबियन जो सरदार सिद्दीकन जो सरदार वलियन जो सरदार रब फरमाता आदम तुझे औलाद में हड़नी जो सरदार मोहम्मद करीम सुभान अल्लाह ओ मिठा पो हदीस या लफ्ज है ने ये रिवायत है सुबुल हुदा व रशाद में इम्ताउल अस्मा में ओ मिठा ही रिवायत अचे थी पई त जेरी मल फलम्मा खरहुम शैतान ताबा वस्तशफा बिस्मी इलैहि जने आदम अलैहिस्सलाम का लफ्ज़ थी वई त आदम मुहम्मद जो वसीलो वठी दुआ घुरी रब उनके बख्शे आदम छा कयो मदीने वाले जो वसीलो वरसे सोने नबी जो वसीलो वरसे सोने हबीब जो वसीलो वठण सा अल्लाह उनके बख्शे छे हाने मुझे बुधायो मुल्लो जेको मदीने में वेही हरम में वेही तकरीर तो करे उन्हें जी तकरीर के मञंदो या मुस्तफा जी हदीस के मञंदो जवाब दियो मदीने वाले मीर जी हदीस के मञंदो या मुल्ले जी गाल के मंजो वो मिठा हितों जा खणा ठुल जा जकमा बाजो ते मदीने में रहा प्यान खोड़ मुखे में मिलंदा के खजूर दा खपाईंदा वतन के मजूरी दा कंदा वतन उनन सा रही उनन का अकीदा न बनाए जो ओ मिठा अकीदो पंजो सुन्नियत वारो कायम दायम मजबूत रखो रोजी भली कयो कमायो भली पर अकीदो पंजो न छड़जो सुन्नियो बाखबर थी वणो मदीने वारे मीर तो मु चेड़ो ना है हे रसूलन जो सरदार आ हे सरदारन जो भी सरदार सुभान अल्लाह हजरत उस्मान बिन हुनैफ सुनन इब्न माजा में रिवायत आ उस्मान बिन हुनैफ असहाबी सगोरो आ वो रिवायत तो करे हुजूर जन जी कचहरी लगी पई सोना नबी बैठा हुजन एकड़ो मानू आयो बिनी अखिन का माजूरो अखिन का वडो
अर्ज के या रसूल अल्लाह मुझा महबूब मुखे अखियों ना है न अखियों जी रोशनी ना है सोना मुझे हक में दुआ घुरो अल्लाह मुझे अखियों दे अबा मुझे ध्यान चवंदा नबी के सॾण नबी का मदद वठण शिरक हिन मुल्ले के खबर आहे उन असाबी के खबर कोन हुई त मां अल्लाह का घुरा अल्लाह अखियों ॾींदो नबी अखियों ॾींदो तो 15वीं सदी वारे डालडा खाइण वारे मुल्ले के तौहीद जी खबर आहे इन असाबी के तौहीद जी खबर कोन हुई अख कोने अल्लाह का अख घुरजे त अल्लाह ॾींदो न असाबी जो अकीदो आ त ॾियण वारो अल्लाह हुआ पर हथा मुस्तफा जे अखियों मिलन सुभान अल्लाह अर्ज़ करे या रसूल अल्लाह अखिन का माज़ूर आया दुआ घुरो हाने जे मदीने वारो दुआ घुरे हां त अखियों थी वजन सा आहे ईमान आहे अकीदो पर असा के फायदो किए मिले हुन जो त कम थी वने हुन के त क्यों मिली वने पर उम्मत के रस्तो दिनो एड़ो जेको क़यामत तई उम्मत वजेला भी आसानी जी वाट खोली सुभान अल्लाह साईं फरमाए से त वञ वुजू खाने में सुठी तरह सुनी तरह ठाहे ठाहे वुजू कर वुजू करे पहुंचे बरकातु नफिल पढ़ो बरकातु नफिल पढ़ी पो दुआ जा हथ खणी चो त अल्लाहुम्मा इन्नी असअलुका व अतवज्जहु इलैका बिनबियिका नबिय्यिर रहमा सुभान अल्लाह ए अल्लाह मां तो का घुरा तो तुझे नबी दे वसीले सा तो घुरा तुझे हबीब दे वसीले सा तो घुरा या मोहम्मद तवज्जहतु बिका इला रब्बी लितुक़दा ली हाजती या रसूल अल्लाह मैं तोते मुतवज्जिह थियो आया या रसूल अल्लाह खुदा दे वास्ते मुखे अखियों मिलन सुभान अल्लाह या दुआ मदीने वाले साईं सेखारी जे में वसीलो वठण सेखारियो हुजूर जे वसीले सा दुआ सेखारियो मुल्लो जेको चे तो न हुजूर जो वसीलो वठण शिरका उन जो जवाब बुधी छडियो मिठा हिन हदीस के जेको देवबंदन वहाबिन आले हदीस जो अगवान जेके सरीदा है शेखुल इस्लाम इब्न तैमिया उन्हें भी ने हदीस के नकुल कयो आ सही सनद सदिया त या सही सनद सा हदीस मरविया त उन्हें सहाबी के हुजूर जन या तालीम ॾिनी त हिय दुआ गुर मौला मुखे अखियों दे मां तोड़े मुतवज्जिह थियो आया नबी सोहणे जे सदके सुभान अल्लाह मदीने वाले मीर जे सोने नबी जे सदके मुखे अखियों दे असहाबी हजरत उस्मान बिन हुनैफ तो चवे हिन वनी वुजू करे दुआ घुरी मोटी आयो असांजा कचहरी में बैठा ही हुया सिंध बई अखियों रोशन सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिकड़ो मानू हजरत उस्मान गनी की खिलाफत जो जमानो होजे ट्रियो खलीफो नबी सोहणे जो हजरत उस्मान गनी वट वने पर हजरत उस्मान ध्यान ही न दे सिर जी गाली न बुधे इन जो कमो को सरकारी कम हुयो कम न थे पहुंचे हजरत उस्मान बिन हुने वगे चई त उस्मान गनी सा तुजो वास्तो आ ताल्लुका मुजी सिफारिश कर मुआरो कम करे चई मां उस्मान गनी के कोन तो चांदो के एकड़ो वजीफो तो दे उए वनी कर अल्लाह कंदो कम थी वी सुभान अल्लाह या हदीस बुधाई सिने नाबी ना साबी वाली ही वनी वुजू करे नफिल पढ़ी ही दुआ घुरी हे जिनमल दुआ घुरी हजरत उस्मान वट वो तो उस्मान उठी भाकुर पाए मिलियो सुभान अल्लाह वाह इतना भी काले वे है कम कार को हुजी तो हुक्म कर कि जे रोज तो जा बुद्धि कोन तो निहारी कोन तो जे हुक्म कर जे को चवंदे तो कम कंदो ओडी मले कम थी वियो मोटी आयो हजरत उस्मान बिन हुने वगे जी तो मुझे सिफारिश कई मुजो कम थियो जी न उस्मान गनी के मु सिफारिश कोन कईया ओ ही जका दुआ पढ़ी थई न इन दुआ दी बरकत सुभान अल्लाह खुदा जो कसम सवे मानन के या दुआ दसिया जे be पढ़िया उन जो कम थी वियो खैर पुना कंशा जो गलो मानू आयो जिसे मुजो सेलर हो कारखानो करोड़न जो मिलके तू कर्जी थी वियो या सजी मिलके त लुड़ी वई बस हाने मां मुंह बाहर न तो देखारे सका कर्जी वकोड़े व्यान मु या दुआ दसी बस हजरत उस्मान बिन हुनैफ वारी मुजो वुजू करे ताजो
वज़ू सोनो वज़ू करे बरकातू नफिल पढ़ी मदीने वारे जे वसीले सां ही दुआ घुर मां त हलियो वियुसि महीने खां पोइ वरी उन शहर में वियुसि मूंखे चईंदी मुआरा हड़ई कम थी विया कर्ज़ बि लही विया कारखानो बंदि करे भॼी वियोसि लिकी वियोसि वरी अचे कारखानो बि खोलियो कम मुंहिंजा हड़ई थी विया मुंहिंजो मदीने वारे जो वसीलो वठी जेको हथ खणंदो आहे न रब उन जी दुआ रद न कंदो सुभान अल्लाह मुझो नबी अज बसा जो वसीलो आ कब्र में बसा जो वसीलो तो क़यामत में बसा जो वसीलो मदीने वाले जिते अब्बो छड़े विंदो जिते अमड़ छड़े विंदी जिते मिट माइट छड़े विंदा पर मदीने वारो साईं न छड़ी सुभान अल्लाह रिवायत में चेतो हिकड़ी औरत आई मदीने जी गली में उन जो बच्चो गुम थी वियो पुट गुम थी वियो पंजे बच्चे जी गोला जेला पेरो उघाड़ा मथो उघाड़ो हेडे रोड़े होडे रोड़े हुन खां पुछे हुन का आबा मुझो बच्चो पंहिंजे बच्चे जी गोला में औरत मदीने जे गलियुनि में पई घुमे उन्हें खे ॾिसी मुझे कुर्बदार नबी जे अखियुनि में लुड़क अची हुजूर रोण लगा साहबन पूछो या रसूल अल्लाह हू त पंहिंजे बच्चे खे ॻोल्हे पई तव्हां छो रुनायो पाण फरमायो हिन औरत खे ॾिसी अॼु मूंखे क़यामत जो ॾिहाड़ो यादि अची वियो आहे जीअं हीअ औरत पंहिंजे बच्चे खे ॻोल्हे रही आहे मां पंहिंजे उम्मतियुनि खे ईअं ॻोल्हींदुसि मुंहिंजो उम्मती सुभान अल्लाह रब फरमाइंदो वला सौफ युतीक रब्बुक फतरदा हबीब तुंहिंजो रब तोखे एतिरो ॾींदो ईअं ॾींदो जो तूं राज़ी थी वेंदे वो मिठा वो एड़े महबूब के राजी कजे या नाराज कजे इने महबूब जे दर ते अचजे या परे हट जे जवाब जो ठुल वारो इने महबूब जी गुलामी कयो फरमा बरदारी कयो ताबेदारी कयो खुदा जो कसम हिते भी भलाई थींदी अगते भी भलाई थींदी मदीने वाले साईं जे सदके चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सुभान अल्लाह जने क़यामत जो ॾियारो थींदो हड़ई इंसान मुझे दिल पर नबी जे दर ते ईंदा फयतून मुहम्मदन फयकूलून या रसूल अल्लाह अंत रसूलुल्लाह व खातिमुल अंबिया महबूब तू ही अल्लाह जो रसूल आई तू ही सभनी नबियन जे पुजाणी वारो रसूल आई वक़द गफ़र अल्लाहु लक मा तक़द्दम मिन ज़ंबिक व मा तअख़र इश्फ़ा लना इला रब्बिक अर्ज़ कंदा या रसूल अल्लाह रब तुंहिंजे अॻियनि खे बि बख़्शे छॾियो आहे रब तुंहिंजे पोयनि खे बि बख़्शे छॾियो आहे हबीब अॼु अल्लाह जे दर ते असांजी सिफारिश कर अल्लाह खे राज़ी करे ॾे पोइ साईं फरमाईंदा अनलहा माई हक़दार आहियां अॼु सिफारिश करण जो अॼु जे तव्हांखे छॾाईंदुसि अल्लाह जे अज़ाब खां बचाईंदुसि त मां मोहम्मद करीम सुभान अल्लाह सुभान अल्लाह कुरान फरमाए थो यौम यफिरुल मरअ मिन अखीहि भाव भाव का बेजार दोस्त दोस्त का बेजार मां बच्चन का बेजार पीउ पुटन का धार को कंहिंजो यार दोस्त मददगार न हूंदो रड़ दां ॿुधण वारो न हूंदो हर कंहिंखे पंहिंजे सिर सां लॻल हूंदी पर मदीने वारो साईं उन ॾियारे बि उम्मत जे लाइ रब वटि सुभान अल्लाह ॿुधायो ठुल वारा मदीने वारे जी शफ़ाअत खपे सोने नबी जी सिफारिश खपे त पोइ मदीने वारे मीर खे ख़ातमुन नबीयीन मञणो पवंदो हुजूर जे दर जी गुलामी करणी पवंदी सोनो नबी जेको कुरान खणी आयो उन कुरान खे मञबो उन कुरान ते अमल कबो कुरान जे फरमान खे मञबो खुदा जाने थो इहा ई छोटकारे जी वाट आहे इहो ई जन्नत पोइ तव्हां छा था चओ
मदीने वारे साईं दी फरमा बरदारी वारी वाट वठ भी केड़ा केड़ा या वाट वठंदो सभई था चओ पो अज त अहद कयो त अज खां वठी नमाज न छॾींदो 5 वक्त नमाज पढ़ंदो ये न त अज तकरीर ॿुधी सुबुह जो फजर ते उथो ई न पढ़ंदो फजर जैसी सिरिय में साह है नमाज न छड़जी अकीमुस्सलात वला तकूनु मिनल मुशरिकीन नमाज कायम कयो मुशरिकन मजा न बणजो मुशरिक काफर नमाज न पढ़ंदा आहिन मोमिन नमाज न छड़ींदा आहिन साईं फरमाइंदा बैनल अब्द वल कुफ्र तर्क सलाह मोमिन ऐं काफर जे विच में फर्क करण वारी शे नमाज आ मारवाड़ी नमाज न पढ़ंदो कोली मेघवाड़ नमाज न पढ़ंदो मोमिन नमाज पढ़ंदो आ जवाब दियो काफर ऐं मुसलमान जे विच में फर्क छा जो आ हलाल खाओ बच्चन के हलाल खारायो ब्याज न वठो रिश्वत न वठो चोरी न कयो पराओ हक न खाओ न्याणी न खपायो न्याणी खपाइण हराम आ पैसन से न्याणी विकणण चो हराम आ साईं फरमाइंदा क़यामत जे ॾियारे में ॿ माण्हू हूंदा जन सां अल्लाह पाण जंग कंदो ॿिन माण्हुनि सां अल्लाह जंग कंदो ऐं जंहिंसां अल्लाह जंग करे सो खटंदो या हराईंदो जवाब दियो ठुल वारो जैसा अल्लाह जंग करे खटंदो या हराईंदो केड़ा ब मानू हिकड़ो जेको व्याज थो व्याजी मानू सा अल्लाह जंग कंदो बियो जेको आजाद इंसान के पैसे ते विकणी न्याणी पैसे ते खपाए पुट पैसे ते खपाए पैसे ते विकणे इंसान के विकणे क़यामत जे ॾियारे अल्लाह उन सा जंग कंदो साईं फरमाइन था त जेको हिकड़ो रुपयो व्याज जो खाए एडो गुनाह वा जे काबतुल्लाह में अंदर वनी पंजी जीजल मां सा जिना हां मुसलमानो व्याज खां बचो रिश्वत खां बचो नाजायज कमन खां बचो केंजी दिल न दुखायो केंजी दिल न आज़ारियो केंजी दिल दुखाइण आखिरी गाल तो कया तवज्जो सां ॿुधो अज़ियतुल मोमिन नक्सिल काबत 70 मर्रा केंजी दिल रंजाइण एडो गुनाह वा जे काबतुल्लाह के 70 भेरा ड्राहे बेतुल्लाह के ड्राहे एकड़ो भेरो न ब भेरा न 70 भेरा काबे के ड्राहे उनो के मुसलमान जी दिल रंजाए मदीने वाले साईं सुनन इब्न माजा में हदीस आ हुजूर जन काबे जो तवाफ कयो 7 चक्कर काबे जा तवाफ करे ऐं पो काबे के दिसी फरमायो त ए काबा तू पाक आहीं तुंजू हवाऊं पाक तुंजी धरती पाक तुंजू फजाऊं पाक अल्लाह जो घर आहीं पर ए काबा मुके कसम उने रब जी जात जो जंजे हथ में मुंह मोहम्मद जी जान आ ए काबा तुंजी इज्जत खां मोमिन ताने जी इज्जत अल्लाह वट अन्या मथे या अन्या आला मुसलमानो केंजी दिल न रंजाइंदा कयो केंजी चोरी केंजी जोरी केसा नाजायजी केसा नाइंसाफी तो के बंदूक रबड़नी आ तो तू मिस्कीनन जा रास्ता रोकींदो होती गरीबन जा हक मारींदो होती न वो मिठा के जो रस्तो रोकण हराम आ साईं फरमाइन था जेको रस्ते में वनी केगा फुर थो करे न हाने हथियार खयूं बीठो आ हो बेचारो कुछ ही न तो सके उन जी मेहनत कमाई सालन जो पोरियो खसियूं थो वने उ दिसे बीठो कुछ ही न तो सके साईं फरमाइन था जी मजबूर करे हथियार के जोर ते फुर थो करे क़यामत जे दिहाड़े में अल्लाह उन के इए जहन्नम जी बाह में जलाइंदो दिसदो बीठो रब उन के बाह जहन्नम में परवा हक न खाओ न्याणी बालग न विहारियो न्याणी जवान थी अशराफ पी जो कमा न्याणी बालग थियण का अग में उन जो रिश्तो तय करे छड़े बालग थी वई यकदम परणाए छड़े अजू घणा मानू चंदा न्याणी परणायूं मिलकियत विराए जी वेंदी बनिया में असा जो वंड विरासत थी वेंदी ओ मिठा पर जे कने तो न्याणी के विहारे छडियो हर महीने खून जो डो तुझे दफ्तर में पियो लिखबो खुदा जी जात खां डिजो न्याणी जा हक अदा कयो पुटन जा हक अदा कयो बच्चन के कुरान पढ़ायो बच्चन के दीन जी तालीम जो मदीने वाले साईं फरमाया त पंजे औलाद के 3 गालियूं जरूर सिखायो घणियूं गालियूं जी
थकजी पिया आहियो साईं फरमान था पंहिंजे बच्चन खे टे ॻाल्हियूं ज़रूर सेखारियो हिकिड़ो पंहिंजे बच्चन खे पंहिंजे नबीअ जी मोहब्बत सेखारियो इश्क रसूल सेखारियो पंहिंजे बच्चन खे पंहिंजे औलाद खे कच्ची में नंढपण में मदीने वारे जी मोहब्बत सेखारियो ॿियो पंहिंजे बच्चन खे नबी जे अहल बैतन जी सैयदन जी मोहब्बत आले रसूल जी मोहब्बत मदीने वारे साईं जी इतरत ज़ुर्रियत आले रसूल जी मोहब्बत पंहिंजे बच्चन खे सेखारींदा कयो ऐं टी ॻाल्हि पंहिंजे बच्चन खे क़ुरान पढ़णु सेखारियो भली कॉलेज पढ़ायो न भली यूनिवर्सिटी पढ़ायो न भली BA LLB MA जो MA BA कन भली PhD कन पर उनके कुरान त पढ़ायो न लो जुइल फी इहाबिन महतरक जेकने कुरान के चम में बंद हुजे न उन्हें चम के बाहि न साड़ी चओ उन्हें चम के यानी जंहिंजे अंदर में कुरान हुजे कुरान जो हाफ़िज़ थियो न उनके दोज़ख जी बाहि न साड़ी तुझो बच्चो कुरान जो हाफ़िज़ हुजे तुझो बच्चो दीन जो आलिम हुजे ओ मिठा माशाअल्लाह हिते मुझे दोस्त हुयो मुझो पिरी प्यारो हुयो हजरत साईं जंजा साहबजादा तशरीफ फरमाइन मदरसो माशाअल्लाह तमाम सोहणो हले तो पियो मौलाना मोहम्मद शरीफ सरकी रहमतुल्लाह अलैह उन्हनि जो मदरसो हले पियो इन में पंहिंजा बच्चा छॾियो अहले सुन्नत जा खोड़ मदरसा आहिनि मौलाना मोहम्मद हाकिम जो मदरसो आहे ॿिया खोड़ मदरसा अहले सुन्नत जा आहिनि भरचुंडी शरीफ जो फैज़ जारी ऐं सारी आहे ओ मिठा पंहिंजे दीनी मदरसन में अहले सुन्नत जे मदरसन में पंहिंजे बच्चन खे दीन पढ़ायो इस्लाम पढ़ायो उन्हनि खे शरीयत ऐं तरीक़त सेखारियो ओ मिठा नेक बणिजो पंहिंजे बच्चन खे बि नेक बणायो अल्लाह ॿिन्ही जहाननि में बेड़ा पार कंदो मौलवी साहब जे तरफ़ा ता सभिनी खे दावत आहे सुभाणे जेकमाबाद में जलसो आहे उन में शिरकत जे लाइ